खेरपुर जो खजूर तो दुनिया में मशहूर आहिनि, पर वफ़ाक़ी हुकूमत जी पॉलिसियुनि सबबि वापारी सख़्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन सां गॾु खजूर मंडीअ में पोरियो कंदड़ पीरसन औरतूं सख़्त मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। औरत घर जी सूंहं हूंदी आहे, पर जॾहिं घर जा हालात ख़राब थी वेंदा आहिनि त पोइ औरत पंहिंजे घर जो चरखो हलाइण लाइ महिनत मज़दूरी करण लाइ निकिरी पवंदी आहे। अहिड़े ई रीति खेरपुर जे मशहूर खजूर मंडीअ में केतिरियूं ई औरतूं खजूर मंडीअ में कमु करे पंहिंजे घर जो गुज़र सफ़र हलाइण लॻियूं आहिनि। 310 रुपया तारीख़ आहे मंडी जी, जीअं असूल में आहे ईअं ई हले थो, गुज़ारो थिए थो। बसि वधी माना 20 रुपया माना साल में वधंदा आहिनि, तो 30-35 लेबर आहे। मैं गरीब हाँ, मेरे को पुट दी औलाद कानी का, पुट जवान मर गया, उनके नंढड़े बच्चे उन्हें को पलेंदी पिया, मैं तदे मजदूरी करेंदी पी। बस पीछे शुक्र है, क्या करूं भला, ये क्या करूं, रुखी मानी खानू पुट साग नाल, कदई ॾुध नाल, कदई रुखी मिर्चां दी चटनी, इहो कुछ खांदो। हिकिड़ो पुटु आहे, हिकिड़ो फौत थी वियो आहे, उन जा बच्चा आहिनि, उहा मां पालिया, मुड़ुसु कुराड़ो आहे, हिकिड़ो बचिड़ो अथनि। हा, ग़रीब माण्हू छा कयूं, गुज़र सफ़र कयूं था। 5 बोरियूं कढंदा आहिनि छांटीअ में, पोइ जंहिं महिल करण ते महिल कॾहिं डबल तारीख़ कंदा आहिनि, पोइ डबल थी वेंदो अथनि। पूरी त न आहे, महांगाई दौर आहे, कंहिंजी पूरी आहे, पूरी त कंहिं वॾनि माण्हुनि जी न आहे, त ग़रीबनि जी काॾां पूरी पवंदी। इमरान तमामु महांगाई करे छॾिया, मुल्क में हर शइ महांगी आहे। माण्हुनि खे त तक़रीबन 50 रुपए खां शुरू थी वेंदो, अॼु 300 ताईं पहुचो, 310 ताईं 50 रुपए तारीख़ मिलंदी, कॾहिं अॼु 310 रुपया तारीख़ थी वई अथनि, काथे 350 आहे, काथे 310, काथे 340, हर कंहिंजे पंहिंजे हिसाब आहे। 310 रुपया ॾियारीअ ते उहे पंहिंजे पोइ गुज़र कनि थियूं। हिते तक़रीबन पीरसन औरतूं बि कमु करे रहियूं आहिनि, त हिते हिननि जी मज़ूरी, हिननि जो इहो मुतालबो आहे त असांजी मज़ूरी वधाई वञे, त जीअं असांजे घर जो चरखो हली सके। कैमरामैन अशरफ अली अबड़ो सां गॾु शबीर फलियो, सिंध टीवी न्यूज़, खेरपुर।